नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दौलतपुर में ख़बर ॾींदा हलूं त दौलतपुर सफ़न जे ॻोठ साले राहो में घर जी भित किरण तां झेड़ो थी पियो। झेड़ो टारण जे लाइ विच में आयल 65 साला औरत सारा राहो खे धक लॻण करे मुबीना तौर किरी फोत थी वई, जॾहिं त हिकु ॼणो अज़ीम राहो लठूं लॻण करे सख़्त ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त औरत जो लाश दौलतपुर सफ़न थाणे ते आंदो वियो, जिते लेटर ॾेई पोस्टमार्टम लाइ दौलतपुर सफ़न रूरल हेल्थ सेंटर में कराए औरत जो लाश वारसनि हवाले कयो वियो। होॾां जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ अज़ीम राहो जो हाकिम गुलशेर रफ़ीक ऐं ॿियनि साफ़ियुनि अॻियां दाईंदे एहतिजाज कंदे चयो त असांजी घर जी जॻह ज़ाती आहे, असां पंहिंजे भित खणी रहिया हुआसीं त मथां जवाबदार जब्बार राव ऐं सिकंदर राव असां ते हमिलो करे लठूं हणी अज़ीम राव खे सख़्त ज़ख़्मी करियो, जॾहिं त झेड़ो टाइण जे लाइ अज़ीम राव जी नानी मसामा सारा विच में आई त खेसि धिका ॾेई किरायो, जिते ॿुढड़ी औरत फोत थी वई। हिननि आला इख़्तियारनि खां अपील कंदे चयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेसि सख़्त सज़ा ॾिनी वञे, जॾहिं त आख़िरी इतलाह ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो ऐं न ई को केस दाख़िल थी सघियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।